इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान तरफ़ां पाकिस्तान में रजिस्टर्ड वोटर्स जा ताज़ा अंग अखर जारी किया विया आहिनि। इलेक्शन कमीशन मूजिब पाकिस्तान में रजिस्टर्ड वोटरनि जो अंग 13,49,59,984 थी वियो आहे। पंजाब में वोटरनि जो अंग 7,68,12,579 थी वियो आहे। सिंध में वोटरनि जो अंग 2,84,87,201 थी वियो आहे। अहिड़ी रीति ख़ैबर पख्तूनख्वा में वोटरनि जो अंग 2,23,321, बलोचिस्तान में 56,38,084 ऐं इस्लामाबाद में वोटरनि जो अंग 12,11,897 थी वियो आहे। इलेक्शन कमीशन मूजिब मुल्क में मर्द वोटरनि जो अंग 7,23,54,182 ऐं औरत वोटरनि जो अंग 7,25,95,802 थी वियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा त मुल्क में रजिस्टर्ड वोटरनि जो अंग अखर केतिरो आहे। इलेक्शन कमीशन ताज़ा अंग अखर जारी करे छॾिया आहिनि। इलेक्शन कमीशन मूजिब पाकिस्तान में रजिस्टर्ड वोटरनि जो अंग 13,49,59,984 थी वियो आहे। मुल्क में मर्द वोटरनि जो अंग 7,23,54,182 ऐं औरत वोटरनि जो अंग 6,25,95,802 थी वियो आहे।